जी दोस्तों, ही स्क्रीन ते जेका अवां तस्वीर ॾिसी रहिया आहियो, अवां जे ज़हनन में लाज़मी इहो ई आयो हूंदो त कोई धागे फीणे ॾियण वारो को मौलवी या को पीर मुर्शिद बाबा आहे। असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो। वीडियो पसंद अचे त हिते शेयर ज़रूर कजो। प्यारा दोस्तों, ही इंडिया जो मशहूर चमड़े जो डॉक्टर गोविंदा शंकर आहे, जंहिंजे बारे में मशहूर आहे त ही दरवेश सिफ़त इंसान जेको निहायती शफ़ीक तबियत जो मालिक आहे, जेको इंडिया जी घिटिन में घुमंदो फिरंदो आहे ऐं संदसि वटि हिकु पेन ऐं पेड हमेशह पाण सां गॾु रखंदो आहे। जिते बि चमड़े जा ग़रीब बेसहारा मरीज़ ॾिसंदो आहे त उते ई वेही उनखे दवा तजवीज़ कंदो आहे। ऐं डॉक्टर गोविंदा शंकर जे बारे में इहो बि मशहूर आहे त हिन खां कंहिं सहाफ़ी सवाल पुछो त तव्हां जा अख़राजात। हिन सवाल अध में कटे जवाब ॾिनो त मूं जेको दुनिया जे मुख़्तलिफ़ मेडिकल यूनिवर्सिटियुनि मां इल्मु पिरायो आहे उहो पंहिंजे लाइ न पर इंसानियत ज़ात जी ख़िदमत भलाई लाइ हासिल कयो आहे। जेकर मुंहिंजो पिरायल इल्मु इंसानियत जे कमु न अचे त पोइ कहिड़े कम जो आहे। सो असांजी बि घणी दुआ आहे त सिंध जे सभिनी डॉक्टरनि खे बि अल्लाह पाक ग़रीब बेसहारा माण्हुनि ते रहम करण जी तौफ़ीक़ ॾे, छोजो जेको ग़रीब माण्हुनि ते रहम कंदो आहे अल्लाह ताला उन ते रहम कंदो आहे।